दोस्तों अॼु कहाणी आहे बाज़ीगर ऐं दरवेश जी। हिकिड़े ॾींहुं हिकु फ़क़ीर पेट पालण ख़ातिर कंहिं शहर में भोलड़ीअ खे ढिबकीअ ते बाज़ी वॼाइणु लॻो। उते के रोंशे कुॾिया त के हाञा हाया माण्हुनि जा अंबो अचे गॾु थिया। उन मेड़ में हिकिड़ो दरवेश बि मौजूदु हो। बाज़ीगर पेट पूॼा लाइ अहिड़ी त बाज़ी विधी जो ॾिसंदड़ ॾाढा ख़ुशि थिया। उहो दरवेश पिणु तमामु ख़ुशि थियो। तमाशे खां पोइ फ़क़ीर झोली झली बीठो। जिन वटि पैसो हो तिन पैसो ॾिनो। कंहिं घरां दौड़ी उनजी झोली भरे आणे फ़क़ीर खे ॾिनी। जॾहिं दरवेश जो वारो आयो तॾहिं फ़क़ीर खे चयईं त फ़क़ीर हेॾां अचु। पोइ फ़क़ीर खे हथां खां वठी चयईं त हीउ रस्तो वठी वञ, तोखे उनजे तमाशे जो एवज़ो मिली वेंदो। फ़क़ीर छा कयो जो शहर जे ॿाहिरां वञी उहा गोदड़ी देवकीअ जी भोलड़ी छॾे पाण रस्तो वठी हलंदो रहियो। अञा सुध पंध मस कयईं त फ़क़ीर खे सॾु थियो। हुन सम्झो त अलाए जंहिंखे सॾु आहे सो बि कनाइण लॻो, पर वरी आवाज़ु बंदि थी वियो। विख मस वधाई त वरी हुनखे ॿियो सॾु थियो। फ़क़ीर हैरत में बीह रहियो। अञा जो खणी ॾिसे त सुभाणे अलाए हिकु चोरसी चोबकी लाल कुंवार हीरनि जवाहरनि सां जुड़ियल ऐं रेशमी कपिड़ा पहिरियल हूर जी मिसाल पोयां पई अचे। फ़क़ीर बीह रहियो। वेझो अचण ते हुन औरत चयोसि, मियां छो एतिरी दिलि सख़्तु कई अथई? मां सॾींदी थी अचां ऐं तूं वरी कन लाटार करे हलंदो थो वञे। उते हुन औरत हुनखे हथ सां मिलाए चवणु लॻी त मियां तुंहिंजी आहियां, तूं छो थो डिॼीं? जीअं तूं चवंदे तीअं कंदसि। फ़क़ीर ख़्यालु कयो त मतां हिन दरवेश जी दुआ सां लाल कुंवार मिली अथमि। सो ख़ुशि थी दिलि जले हुनखे हथ वठी हलंदो रहियो। हुननि खे थोरे पंध खां पोइ हिकिड़ो शहर ॾिसण में, जंहिंमें अंदरि विया लाल कुंवार फ़क़ीर खे कुझु पैसा ॾिना ऐं चयईंसि त का जाइ मसवाड़ ते वठी अचु। फ़क़ीर जाइ मसवाड़ ते वठी आयो, जिते गॾु गुज़ारण लॻा। कुझु ॾींहंनि खां पोइ ज़ाल बाज़ीगर खे चवणु लॻी त हीअ ॿ ॻाल्हियूं मुंहिंजो यादि कर ऐं दिलि तां कॾहिं न विसारजांइ। हिकिड़ो त कंहिं सां दोस्ती न रखिजांइ, ॿियो न कंहिंजे घर वञिजांइ ऐं न कंहिंजी मानी खाइजांइ। पोइ संदसि ज़ाल हुनखे चङा चोखा पैसा ॾिना, जंहिंजो खाधो ऐं पोशाकूं ख़रीद करे आयो। हींअर त हू पुट जी पोशाक पहिरें बादशाह जी कचहरी में खिलियो खिलायो वञणु लॻो। जॾहिं सभिनी सां रिली मिली वियो ऐं बादशाह सां सींध थियसि, तॾहिं बादशाह हुनखे कचहरीअ में ख़ासि मुलाज़िम मुक़ररु कयो। मगर हुनखे त नौकिरीअ जी का ज़रूरत कान हुई, छाकाणि त हुनजी ज़ाल वटि हीरा ऐं जवाहिर जाम हुया। पर ज़ाल जो उहो बि चवणु हुउसि त कंहिं बि बनी आदम खे उहा कल्ह कान पवे त हीअ के आसूदा आहिनि। हींअर हुनजी दोस्ती वज़ीर सां थी वई। अॼु हिते त सुभाणे हुते, मतिलबु त घणो वक़्तु वज़ीर सां गॾु गुज़ारणु लॻो। बाज़ीगर हिकु दफ़े वज़ीर सां गॾु शिकार ते वियो। जॾहिं शिकार त मोटाए तॾहिं वज़ीर खे हुनजी पंहिंजे घर वठी आयो। उते ज़ाल वारो चवणु यादि आयुसि, पर हुनजे ध्यानु न ॾिनो। आख़िर वज़ीर सां मानी खाई घर मोटियो। ज़ाल चयोसि मानी खा। हुन वराण त वज़ीर जे घरां मानी खाई आयो। तंहिं ते ज़ाल खां दाह निकिरी वई ऐं चयईंसि, नेठि मुंहिंजो चवणु कोन मञी। हाणे जेकी थींदो सो पंहिंजी अखियुनि सां पाणी ॾिसंदे को ख़्यालु कई त जेकॾहिं वज़ीर जी मानी खाईंदुसि त कंहिं वक़्तु मूंखे बि ज़रूरु खाइणी पवंदी। हाणे जे ईअं न कंदे त वज़ीर दिलि में छा चवंदो? हुनजी ज़ाल अहिड़ी का बुछड़ी आहे जो कंहिं बि लोलीअ जी सलाह नथी करे। हाणे हीअं कजे, जॾहिं सुभाणे घर मोटी तॾहिं वज़ीर खे पंहिंजे घर मानी खाराइण लाइ ज़रूरु वठी अचिजांइ। वरी ॿिए ॾींहुं शिकार तां मोटण बैदि उहो ज़ाल जी सलाह मूजिबि वज़ीर खे दावत ॾेई पंहिंजे घर वठी आयो। जॾहिं वज़ीर हुनजे घर आयो तॾहिं हुनजी ज़ाल जी सूंहं ॾिसी हैरान थी वियो। मानी खाइण त वेठो, पर वणेसि ई कान। आख़िर तर तकड़ि में ॿ टे गिरह खाई उथी खड़ो थियो ऐं सिधो बादशाह वटि आयो। बादशाह खे चयईं त बादशाह सलामत, जेके मुहलात में गॾियूं विहारियूं अथव तिन खे सोंटी हणी हकाले कढो। बादशाह हुनजे मुंहं ॾे ॾिसी चवणु लॻो त वज़ीर मग़ज़ ख़राबु पियो अथई छा? वज़ीर वरी बि बादशाह खे चयो, साईं हिकदमि सोंटी हणी कढी छॾियो। नेठि बादशाह कावड़ मां वज़ीर खे चयो त भला ॻाल्हि छा आहे? तॾहिं वज़ीर बाज़ीगर जी सुहिणी ज़ाल जी तारीफ़ में अची छुटकियो। बादशाह वज़ीर जे वातां बाज़ीगर जी ज़ाल जी साराह ॿुधी परपुठी हुन ते आशिक़ थी पियो ऐं वज़ीर खे चयईं त जेकॾहिं 8 ॾींहंनि अंदरि उहा ज़ाल मूंखे न परणाईंदे त जीअर गॾह जे पेट में विझी छॾींदुसि। वज़ीर वाइड़ो थी वियो, अचे सिर सां लॻसि त हाणे छा करियां? घणो ई घसण लॻो त साईं परिणियल ज़ाल वांगुरु कीअं परणाए सघंदुसि? पर बादशाह चए त बसि कहिड़ी ॾे त हुन सां शादी कराए। वज़ीर ॾिसो त जेसिताईं बाज़ीगर जहिड़ो आहे तेसिताईं संदसि ज़ाल खे बादशाह सां परणाइणु मुश्किल आहे, छो त ॿिन्ही ज़ाल मुड़ुस जो पाण में ॾाढो कुर्ब आहे। बाक़ी जे मुड़ुस खे कंहिं अटकल सां माराए छॾिजे त पोइ अकेली थींदी ऐं बादशाह सां शादी करण में का रंडक न थींदसि। वज़ीर पोइ हुनखे माराइण लाइ 1000 हीला हलाइणु लॻो, मगर हुन ते रब जो राज़ पोयो। तंहिं करे संदसि सभु कोशिशूं नाकाब हुयूं। कुदरत सां बादशाह खे कोड़ जी बीमारी थी पई। कई कोशिशूं कयईं, पर मगर को बि फ़ाइदो कोन थियो। बादशाह उहो वाइदो कयो त जेको बि मूंखे हिन बीमारी खां छॾाईंदो तंहिंखे पंहिंजे वॾोरी धीउ जो संग ॾींदुसि। केतिरा ई तबीब ऐं हकीम अचे
कट्ठा थिया मगर चाड़ो कोन थियुसि। बाज़ीगर जी ज़ाल जॾहिं उहो ऐलान ॿुधो तॾहिं छा कयईं जो कुझु दवा ठाहे मुड़ुस खे ॾिनई त वञी बादशाह जी दवा कर। उहा दवा खणी बादशाह वटि वियो। सभु हुकुम ॾिसणु लॻा, हकीम ॾिसणु लॻा त हीअ वरी कहिड़ो नओं हकीम सा माण्हू आहे। कुदरत करीम जी जो बादशाह हुनजी दवा सां चङो भलो थी वियो। पोइ अंजाम मूजिबि हुनजी शादी पंहिंजी धीअ सां ॾाढी धाम धूम सां कयईं। उन खां पोइ बादशाह जी पंहिंजी पुरणी तां अरवाह ई खजी वियो, छाकाणि त जंहिंजी ज़ाल ते आशिक़ हो सो संदसि न्याणो थी पियो। बाज़ीगर खे हींअर अचे बादशाही कयल था चवंदा आहिनि त अॻियां विया विसरी पोयां लॻा मिसरी। सो बादशाह जी जे मोह में पंहिंजे अॻी ज़ाल खे विसारे छॾियईं। किसो कोता 6 महीना गुज़री विया जो अॻी ज़ाल ॾांहुं मुंहुं ई कोन कयो हुअईं। आख़िर अॻी ज़ाल माण्हू मोकिले घुराइसि ऐं मुड़ुस खे चयईं त तोखे उहो मुनासिबु न आहे जो मूंखां मुंहुं मटे वञी। एॾे दर्जे ते अलाह ऐं मूं रसोई, तंहिं करे मूं वटि ईंदो करे, पर जेकॾहिं हिन रोज़ न अची त हिन महीने मासे फेरो करी। हू हाओ करे हलियो वियो। उन जी ॻाल्हि खे पूरा 12 महीना गुज़री विया, पर हीअ अॻी ज़ाल ॾे वरी न आयो। बाज़ीगर पोइ ज़ाल मां पुटु ॼाओ। तंहिं ते शहज़ादीअ पंहिंजी साहेड़ी अॻी ज़ाल ॾांहुं पुटु ॼाई जी मिसरी मोकिली। अॻी ज़ाल मिसरी वठी ख़ुशि थी ऐं दाईअ खे 1000 रुपया मुबारक में ॾिनई ऐं नियापो ॾिनई, साहेड़ी तुंहिंजे पुटु ॼाए जो ॿुधी ॾाढो सुरहो थी आहियां, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो मुड़ुस खे मूंखां झले छॾियो अथई। अॼु पूरा 12 महीना गुज़री चुका आहिनि जो मूंखे मुंहुं बि न ॾेखारियो अथसि। नेठि मुंहिंजो बि त मुड़ुस ते हक़ आहे, तोखे वाजिबु आहे त मुड़ुस खे कॾहिं कॾहिं मूं ॾांहुं मोकिलींदी कर। जॾहिं हीउ नियापो शहज़ादीअ खे मिलियो तॾहिं हुन मुड़ुस खे ॾाढी धमाल चाढ़ी ऐं चयईंसि अॻी ज़ाल ॾे न वेंदे त मूं वटि बि न अचे। उन जे हूंदे बि केतिरा ॾींहं गुज़री विया त बि हू अॻी ज़ाल ॾांहुं न वियो। वरी ॿियो पुटु ॼाओसि त बि ख़ैरु। तॾहिं अॻी ज़ाल मुड़ुस खे चवाए मोकिलियो त जेकॾहिं मूं वटि नथो अची त महिरबानी करे मूंखे साॻी जाइ ते छॾे अचे जितां वठी आयो आहीं। हुन उहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ ज़ाल खे घोड़े ते चाढ़े उन जी जंग में वठी आयो। अचे साॻी जाइ ते पहुता। संदसि ज़ाल उते लही मुड़ुस खे चयो त महिरबानी करे अखियूं ॿूट। बाज़ीगर अखियूं ॿूटियूं। संदसि ज़ाल गाइबु थी वई ऐं घोड़ी बि हुन खां गाइबु थी वई। वरी जो खणी अखियूं पटी त कारीअ वारा कख हेॾां जो होॾां फिरी ऐं होॾां जो होॾां। पोइ अचे छित कोताई लॻसि, पाण खे पियो चक विझे दाऊं कूकूं करे। कुदरत सां मुंहं जो रंग बि बदिलजी वियो। भाॻो सिधो पोई ज़ाल शहज़ादीअ वटि। छा ॾिसे त दर ते दरबान बीठो आहे जंहिं खेसि अंदरि वञण खां रोकियो। आख़िर ईअं बि चयईं त आउं बादशाह जो न्याणो आहियां, पर हुन जो रंग रूप बदिलियल ॾिसी खेसि अंदरि वञण जी इजाज़त न मिली। नाउमीद थी वापसि भॻो पहिरीं ज़ाल ॾे, पर उहा बि हुनखे हथ कान आई। पोइ त पंधु कंदे वाट ते छा ॾिसे त जो उहा साॻी भोलड़ी ऐं गोदड़ी पई आहे। उन जी हथ ई कोन लाथईं। सिधो हुन दरवेश वटि आयो जंहिं हुन जे पासे वञण जो ॾस ॾिनो हुअसि। अचे दरवेश जे पेरनि ते किरी पियो। साईं ख़ुदा जे वास्ते जहिड़ी भलाई कई अथई तहिड़ी वरी कर। दरवेश फरमायो त फ़क़ीर तो बि घड़ी खनि जो तमाशो ॾेखारियो त असां बि तोखे घड़ी खनि जो मज़ो ॾेखारियो। हाणे वञी पिनी गुज़ारो कर। उन बाद फ़क़ीर उतां बि नाउमीद थी मोटियो ऐं पोइ मरंदे मरी वियो, मगर गोदड़ीअ जे वेझो वरी कोन बि पिनायूं।